आकाए दो जा हुकुम ॾिनो साहबा खे त ऐलान कयो त हिन साल मां हज कंदुसि ऐं जेके बि मुस्लमान मूंसां गॾु हलणु चाहिनि हज ते हलनि। अरब में कुंड कुड़छ में जिथे बि झोपड़ियुनि में घरनि में ॻोठनि में हुज़ूर जो इहो ऐलान पहुतो। सभई पंहिंजा ॿार पाण पंहिंजूं मायूं घर वारियूं वठी हुज़ूर जे पोयां हज जे सफ़र ते निकिता। हज़ारनि जी तादाद जो लश्कर आहे। तक़रीबन अरब जा सभु कबीला हुज़ूर सां हज में शरीक आहिनि। हजतुल विदा ख़तमु थियो, वापसी जो सफ़र थियो। ऐलान थियो त मदीने वारा साईं हाणे मके खां मदीनतुल मुनव्वरा ॾे साईं जो सफ़र रवां दवां आहे। 18 ज़िल हज जो ॾींहुं आहे, आचर जो ॾींहुं। गदीर ख़ुम जो मक़ाम। हाणे गदीर ख़ुम मां तव्हांखे सम्झायां त छा कहिड़ो मक़ाम हुयो। गदीर ख़ुम अहिड़ो मक़ाम हुयो हुज़ूर जे पोइ लॻी में हज़ारनि जी तादाद में इहे साहबा कराम हलनि था। को काॾे पंहिंजे मुल्क वेंदो, को काॾे पंहिंजे मुल्क वेंदो। हिकिड़ो चौराहो आहे, यानी गदीर ख़ुम अहिड़ो मक़ाम हुयो उतां सभु हुज़ूर सां गॾु आया मके मां। हाणे गदीर ख़ुम तां हर काफ़िलो हर कबीलो इतां अलॻि थियण वारो। इतां हुज़ूर सां हुननि जी अलविदा हुई त साईं हाणे पेरनि ते हथ हाणे असां पंहिंजे मुल्क वेंदासीं, या साईं हाणे दुआ कजो असां हाणे हितां हीअं वेंदासीं। सफ़र मके खां गॾु हुयो। जॾहिं गदीर ख़ुम ते पहुता त इहा मदीने वारे साईं खे बि ख़बर हुई त हाणे हितां मुंहिंजा साहबी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ मुल्कनि में मूंखां जुदा थींदा। हुज़ूर पंहिंजे मौज़िन खे हुकुम कयो, ऐलान कर मां ख़िताब कंदुमि। तरीक़ो छा हूंदो त जॾहिं हुज़ूर ऐलान ख़िताब कंदा त पोइ अस्सलात जामिअतुन जो ऐलान थींदो। मौज़िन उथी ऐलान कंदो अस्सलात जामिअतुन अस्सलात जामिअतुन। त जंहिं कननि ते इहो आवाज़ु पवंदो सभु मिड़ी अचे हुज़ूर जे वेझो थींदा त पंहिंजे महबूब जा इरशादात ॿुधूं, हुज़ूर जो कलमो ॿुधूं, हुज़ूर जो ख़िताब ॿुधूं। छो त उहे तड़पंदा हुज़ूर जे ख़िताब लाइ। ऐं कॾहिं कॾहिं अर्ज़ु बि कंदा त या रसूलल्लाह ॾींहुं ॿ गुज़री वियो आहे ऐं तव्हां असांखे कुझु इरशाद फ़रमायो। अस्सलात जामिअतुन जो ऐलान थियो। सभु साहबा कराम मिड़ी अचे हुज़ूर जे वेझो पहुता। हाणे इहा सही हदीस मां तव्हांखे ॿुधायां थो पूरी। हज़रत ज़ैद बिन अरक़म हिन हदीस जा रावी आहिनि। फ़रमाइनि था त जॾहिं असां हजतुल विदा खां वापसि अची रहिया हुआसीं ऐं गदीर ख़ुम ते असांजो क़याम थियो त इहो ऐलान थियो सभु मिड़ी अचो। सभु आया। हुज़ूर हुकुम कयो त छांव जे लाइ कुझु हणो, साहिबान शामियानो जीअं असां उस खां बचाव जे लाइ कंदा आहियूं उहे साहिबान लॻाया विया। उनखां बाद मदीने वारा साईं जन मिंबर ते तशरीफ़ फरमा थिया। फ़क़ाल कअन्नी क़द दुईत फ़अजब्त। ऐं मुंहिंजा जानिसार साहबियो, मूंखे अन क़रीब रब जे तरफ़ां सॾु थियण वारो आहे जेको मां क़बूल करण वारो आहियां। मूंखे अन क़रीब रब जे तरफ़ां सॾु थियण वारो आहे जेको मां क़बूल करण वारो आहियां। इहो हुज़ूर जो जुमिलो ॿुधी साहबा कराम जेके आशिक़ान मुस्तफ़ा हुया, इन्हनि हज़ारनि जी तादाद में उते जमा हुया, उन्हनि जी दिलनि में हुज़ूर जो इहो कलमो पियो। उन्हनि खे ख़बर पइजी वई त आका जो इशारो पंहिंजे रब ॾे वञण जो आहे। क़द दुईत फ़अजब्त, मूं ॾे पैगाम ईंदो मालिक जो, मां हलियो वेंदुमि पंहिंजे रब ॾे। इन्नी क़द तरक़्तु फ़ीकुम सक़लैन, मां तव्हांजे विच में 2 शयूं छॾे थो वञा। हाणे पहिरियां हुज़ूर इहो ॿुधायो त मां तव्हां सां हाणे न मिलंदुमि। शायदि जेके तव्हां वञो था मूंसां मोकिलाया मदीने में ईंदो त मां ज़ाहिरी तव्हांजे साम्हूं न हूंदुमि। इन्नी क़द तरक़्तु फ़ीकुम सक़लैन, मां तव्हांजे विच में 2 शयूं छॾे थो वञा। अहदुहुमा अकबर मिनल आख़र, उहे 2 शयूं फ़ज़ीलत में हिक ॿिए खां वधीक आहिनि। फ़ज़ीलत में
हिक ॿिए खां वधीक आहिनि, यानी ॿिन्ही जो मक़ाम अल्लाह जी बारगाह में तमामु बुलंद आहे। कहिड़ियूं? किताबुल्लाह तआला व इतरती, उन्हनि मां हिकिड़ी शइ अल्लाह जो कलाम क़ुरान ऐं ॿिया मुंहिंजा अहल बैत। उन खां पोइ कलमो ॿुधो हुज़ूर जो, फंज़ुरू कैफ़ तुख़लिफ़ूनी फ़ीहिमा। हाणे ॾिसणो इहो आहे त मूंखां बाद तव्हां इन्हनि ॿिन्ही शयुनि सां कहिड़ो सलूक था कयो। हज़ारनि जी तादाद में सहाबा कराम जमा आहिनि, मर्द औरतूं। क़ुरान अल्लाह जो किताब अॼु कपिड़नि में वेड़ियो पियो आहे, फ़ैसलनि में, चटिन में ऐं बीमारियुनि में ॿाहिरि खॼे थो, उनजो विर्द नथो थिए। आम मुस्लमान खे क़ुरान जी सम्झ न आहे। क़ुरान पढ़ियो वञे त निमाज़ुनि में पोयां जमायती चुप कहीं बीठा आहिनि, अलाए छा थो हले। इहो ज़वाल आहे। जॾहिं तव्हां इमाम जो क़ुरान पढ़णु न सम्झंदव, तव्हां पंहिंजूं ज़िंदगियूं कीअं सुधारींदव? हुज़ूर जो पहिरियों इरशाद किताबुल्लाह है, अल्लाह जो कलाम व इतरती, फंज़ुरू कैफ़ तुख़लिफ़ूनी फ़ीहिमा। हाणे ॾिसणो इहो आहे मां मुहम्मद खे त मूंखां बाद तव्हां इन्हनि ॿिन्ही शयुनि सां कहिड़ो सलूक था कयो। फ़इन्नहुमा लन यतफ़र्रक़ा हत्ता यरिदा अलैयल हौद। इहे ॿई पाण खां कॾहिं जुदा न थींदा, एसी ताईं जो क़यामत जे ॾींहुं हौज़ कौसर ते ॿई मुंहिंजे साम्हूं गॾु ईंदा। सुम्म क़ाल, उन खां बाद हाणे असुल जेको हदीस जो मज़ो आहे, इन्नल्लाह मौलाय व अना मौला कुल्ल मोमिनिन। अल्लाह मुंहिंजो मौला है व अना मौला कुल्ल मोमिनिन, मां हर मोमिन जो मौला आहियां। अॻिते साईं, सुम्म अख़ज़ बियद अलीजिन, मुस्तफ़ा करीमन मौला अली जो हथ वरितो ऐं मथे करे फ़क़ाल मन कुंतु मौलाहु फ़हाज़ा वलीयुहु। जंहिंजो मां मौला आहियां उनजो ही अली वली आहे, उनजो ही अली वली आहे। जंहिंजो मां सरदार आहियां उनजो ही अली सरदार आहे। जंहिंजो मां दोस्त आहियां उनजो ही अली दोस्त आहे। अल्लाहुम्मा, उन खां बाद दुआ घुरी अथऊं, वाल मन वालाहु, ए अल्लाह तूं उनखे दोस्त रखजांइ जेको हिन अलीअ खे पंहिंजो दोस्त रखे। व आद मन आदाहु, ए अल्लाह तूं उन सां अदावत रखजांइ जेको मुंहिंजे अलीअ सां अदावत रखे। हदीस रिवायत कई आहे इमाम नसाई, इमाम तबरानी, इमाम हाकिम, ऐं चयो अथऊं वक़ाल हाज़ा हदीसुन सहीहुन, हीअ हदीस सही आहे। हाणे तव्हां परेशान थींदा हूंदो त मन कुंतु मौलाह फ़अलियुन मौलाह काॾे हो, साईं आख़िर में चयो वलीयुहु। ॿी रिवायत आहे, हज़रत बुरैदा शिकायत कई मौला अली जी आका जी बारगाह में। हाणे हीअ हदीस इमाम अहमद बिन हंबल पंहिंजी मुस्नद में रिवायत कई आहे। हज़रत बुरैदा फरमाए थो त मां यमन वयुमि मौला अली सां गॾु, उते मौला अली जो रवैयो कुझु मूंसां सख़्तु हुयो। मां रवैये जी शिकायत मुस्तफ़ा करीमन सां कई। मां कंधु हेठि करे ॻाल्हाईंदो हुयुमि साईं सां। जॾहिं जो मां पंहिंजूं अखियूं मथे खयूं त हुज़ूर जो चेहरो मुबारक मुतग़य्यर थी चुको हो। इमाम अहमद बिन हंबल मुस्नद अहमद में। मां तव्हांखे हदीस जा अल्फाज़ ॿुधायां। चए थो मां आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो, ज़कर तो अलियन फतनक़स्तुहु फरअयतु वजह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतग़य्यरु। मां आका जो चेहरो ॾिठो त हुज़ूर जो चेहरो सुर्ख़ थी चुको हुयो गुस्से में। क़ाल या बुरैदा, हुज़ूर फरमायो मूंखे ॿुधाए बि पाण थो साहबी,
इहो उनजो ईमान आहे। या बुरैदा अलस्तु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम, ऐं बुरैदा छा मां तव्हां मोमिननि खे तव्हांजी जाननि खां वधीक वेझो न आहियां? अलस्तु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम क़ुल्तु बला या रसूल अल्लाह, मां चयो त छो बिल्कुलु साईं तव्हां असांजी जाननि खां वधीक वेझो आहियो। क़ाल, मदीने वारे साईं मूंखे चयो, मन कुंतु मौलाहु फअलीयुन मौलाहु, जंहिंजो मां मौला आहियां बुरैदा यादि कर, ही अली उनजो मौला आहे। अलीअ जो शान जेको घटाईंदो मां मुहम्मद जो शान घटाईंदो, अलीअ जी शान में जेको तनक़ीस कंदो मां मुहम्मद जी शान में कंदो। हाणे मौला जंहिंजो मुस्तफ़ा मौला आहे न उनजो अली मौला आहे, जंहिंजो मुस्तफ़ा महबूब आहे उनजो अली महबूब आहे। उनखां बाद हज़रत बुरैदा फरमाइनि था त मां पहिरियां त मुंहिंजे दिलि में कुझु ॻाल्हियूं हुयूं, पर हुज़ूर जो इहो इरशाद ॿुधण खां पोइ अली साईं खां वधीक कोई बि मूंखे हिन काइनात में प्यारो न हुयो। त जंहिंजी मोहबत मदीने वारे साईं सां अगरि कोई करे थो त उनखे मौला अली सां मोहबत बेलौस मोहबत करणी पवंदी। हाणे इहे सभु ॻाल्हियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो पिया फरमाइनि? आकाए दो जहां जी ग़ैब दां नज़र ॾिसे पई त मूंखां बाद हुज़ूर इरशाद इहो फरमायो न त हाणे ॾिसणो इहो आहे त मूंखां बाद तव्हां हिननि सां कहिड़ो सलूक था कयो। सलूक इहो थियो न करबला वारो। 60 हिजरी जो साल आहे, 40 साल मस गुज़रिया आहिनि। मदीने वारे साईं जी औलाद खे करबला जी ज़मीन ते ज़िबह कयो आहे। हुज़ूर ज़ोर बि ओतिरो ई ॾिनो आहे पंहिंजे अहल बैत जी मोहबत जो, त मतां को सुभाणे यज़ीदी इहो चए त असांखे हुज़ूर ॿुधायो न हुयो, असांखे ख़बर न हुई। साईं हाणे छा कयूं? मौला अली जो शान त साईं तव्हां असांखे न ॿुधायो, पर हुज़ूर जी नात सदको आकाए दो जहां ज़ोर बि एतिरे ई ज़ोर सां पंहिंजे अहल बैत जो शान बयानु कयो आहे।